नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवां ठरी मीरवा ख़बर ॾींदा आहियूं त यूसी मेयर वैसर ठरी मीरवा जे ॻोठ धणी बख़्श चन्ना जे रवासी पसंदि जो परिणो कंदड़ प्रेमी जुड़े रब नवाज़ चन्ना पंहिंजी घरवारी नादरा संजराणी सां गॾिजी प्रेस क्लब ठरी मीरवा में पहुची एहतजाज कंदे चयो आहे त 6 महीना अॻु असां नौशरो फिरोज़ जी अदालत में शरीयत मोहम्मदी मूजिब प्यार जी शादी कई आहे, जंहिं तां मुंहिंजी घरवारी जा माइट डमर जी ख़तरनाक नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। नादरा संजराणी चयो आहे त मुंहिंजा माइट फोटो संजराणी, कुर्बान अली, अल्ताफ़ संजराणी, दोस्त अली संजराणी ऐं ॿिया असांजा जानी दुश्मन बणिजी विया आहिनि। मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे हिननि मां ख़तरो आहे। जॾहिं त मुंहिंजे मुड़ुस ऐं उन जे माइटनि ते कूड़ा केस दाख़िल कराया पिया वञनि। हिननि इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि IG सिंध समेत वस वारनि अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।